वालेकुम दोस्तों, कैसे हो? उम्मीद करता हूँ कि ठीक होंगे। बहुत से लोग कहते हैं कि तव्हां सिंधी ॻाल्हाईंदा आहियो, केरु ॻाल्हाईंदा आहिनि त मूंखे चवंदा आहिनि त तव्हां उर्दू ॻाल्हाईंदा आहियो, छा मक़सदु आहे? मां चयो असल में मेरे को जो है हर बंदे को मतलब समझाना है। उर्दू में भी बात करूँगा, सिंधी में भी ॻाल्हाईंदुसि। ॿई मुंहिंजा कमु हूंदा, छो जो हर ज़बान वारा यूट्यूब हलाईंदा आहिनि। सब ज़बानें जो है कराची वाले, लाहौर वाले, फैसलाबाद वाले सब सुनते हैं। सिंधी हो, सराइकी हो, उर्दू हो, पंजाबी हो, हर ज़बान वो समझते भी हैं। लेकिन मुझे क्या है, ॿई ॻाल्हियूं ॻाल्हाइणियूं आहिनि, ॿई ज़बानूं मूंखे ॻाल्हाइणियूं आहिनि। इन जे करे मां ॿई ज़बानूं ॻाल्हाईंदो आहियां। वॾी महिरबानी। ऐं अव्हां जे लाइ हिकु अॼु ख़ूबसूरत ऐं बहितरीनु ज़बरदस्त शाइरी आंदी आहे मूं, जेका उहा के त चवंदा आहिनि हादसा एक्सीडेंट वग़ैरह थींदा आहिनि, उहे हादसा न आहिनि। हे चाहतनि जा हादसा आहिनि, जॾहिं इंसान जी दिलि टुटंदी आहे, उहे आहिनि। चाहतनि जे हादसनि में दिलि टुटी पवंदी आहे, चाहतनि जे हादसनि में दिलि टुटी पवंदी आहे, विछोड़े में सावण जी बरसाति वसी पवंदी आहे। चाहतनि जे हादसनि में दिलि टुटी पवंदी आहे। चाहतनि भरी हिन दिलि खे उल्फत सां भरियो वञे, चाहतनि भरी हिन दिलि खे उल्फतनि सां भरियो वञे, दिलड़ी पोइ झुरी पवंदी आहे। चाहतनि जे हादसनि में दिलि टुटी पवंदी आहे। मोहबत ऐं मौत खे हिकिड़ो भेरो ई मिलनि था, मोहबत ऐं मौत हिकिड़ो भेरो ई मिलनि था, ॿिन्ही खां पोइ मिटी पवंदी आहे। चाहतनि जे हादसनि में दिलि टुटी पवंदी आहे। जुमन दिलि जे अक्स में पिताफ़ी ऐब ॾिसे को, जुमन दिलि जे अक्स में पिताफ़ी ऐब ॾिसे हा को, पोइ बि विथी थी पवंदी आहे। चाहतनि जे हादसनि में दिलि टुटी पवंदी आहे। उमेद कयां थो अव्हां खे ही मुंहिंजी वीडियो पसंदि आई हूंदी। खिलंदा घटि, मुंहिंजी शाइरी ते गौर कंदा, चवां छा थो। वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।